बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी सात संगत सभी के ओम शांति। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में वाह। सत्संग में बाबा रंग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। सत्संग आइन के ही छाया। सत्संग आइन के ही छाया। अजा मेल में धन का वारा। अजा मेल में धन का वारा। जादी रखत जाय बाबा सत्संग में। जादी रखत जाय बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में वाह। सत्संग में बाबा रंग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। बाबा अंदर जाजे को सारे। बाबा अंदर जाजे को सारे। कदम तेरे अच्छे तो खाए। कदम तेरे अच्छे तो खाए। अभी अथव द्वार बाबा सत्संग में। अभी अथव द्वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में वाह। सत्संग में बाबा रंग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। चोरी आयो चोरी कर लो। चोरी आयो चोरी कर लो। कूड़ कपट माँ कुछ न वरनो। कूड़ कपट माँ कुछ न वरनो। घड़ी पलकत चार बाबा सत्संग में। घड़ी पलकत चार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में वाह। सत्संग में बाबा रंग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। ओम नाम जी बेड़ी आए। ओम नाम जी बेड़ी आए। सब खेती पार पहुँचाए। सब खेती पार पहुँचाए। केवट बनो कर छार बाबा सत्संग में। केवट बनो कर छार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में वाह। सत्संग में बाबा रंग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। हलिया चोरी कवारे बाबा सत्संग में। ऐसा तारव कुबड़ी संवारव। ऐसा तारव कुबड़ी संवारव। राजकोट शहरते दया जो धारव। राजकोट शहरते दया जो धारव। गुरुना कंदव जयकार बाबा सत्संग में। साईं लाला कंदव जय
सतगुरुदेव भगवान की जय। सावे न भलक 1000 दफ़ा ॾिठो अथमि त प्रभु जेकी बि कंदो आहे मुंहिंजे भले लाइ ई कंदो आहे, मगर तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मन वरी वरी भुलिजी चिंता में पइजी वेंदो आहे। तंहिं करे हे दातार कृपा करे मूंखे अटल विश्वास ॾियो। ॾिसूं बि था त जेको थिए थो असांजे भले लाइ थो थिए। चए थो समय न 1000 दफ़ा ॾिठो आहे पर तॾहिं बि असांजो मन डोलायमान थो थी वञे, माना पको विश्वास कान्हे तॾहिं था लुॾी वञूं। चए थो हे गुरूअ खे प्रार्थना थो करे त मूंखे पको विश्वास ॾे, मां पक ते बीहां त बराबरि जेको थिए थो मुंहिंजे भले लाइ थो थिए। ऐं इहा त हुजणु खपे पंहिंजे गुरूअ में पक, त गुरू मुंहिंजे लाइ जेको बि कंदो त भलो ई कंदो, पोइ भले ऊंधो पासो पए पर आख़िर उन मां भलाई निकिरंदी। छो असांखे ख़बर कान्हे, परियां जी असांजी एॾी दृष्टि दूरदृष्टि असांजी कान्हे, उनखे त आहे न। ऐं न को अॻिली असांखे ख़बर पए थी त अॻु में असां कहिड़ा कर्म करे आया आहियूं, हुनखे उहा बि ख़बर पए थी त कर्म त कंहिंखे छॾींदो कोन। कृष्ण भॻवान खे जेको तीर लॻो न पेर में, इहो कृष्ण भॻवान खे बि उन गांधारीअ शराब ॾिनो हो त जीअं मुंहिंजो कुल तो नास कयो अथई न त तुंहिंजो कुल बि नास थी वेंदई। ते कौरव सभु मरी विया नी युद्ध में, केरु कान हो। त पछाड़ीअ में ख़बर पएसि थी त हे भई सभु कृष्ण पियो कराए, त गांधारीअ शराब ॾिनो हुयसि। वरी ईअं बि चएसि थी त मूंखे, मां त वरी बि भाॻनि वारी आहियां जो मुंहिंजे अखियुनि ते पटी ॿधल आहे, मां उहो ॾिठो कोन त मुंहिंजो कुल कीअं नास थियो, पर तूं ॾिसंदे अखियुनि सां, तुंहिंजे अखियुनि ॾिठे तुंहिंजो कुल नास थी वेंदई। जेॾी महिल तीर लॻेसि थो न, शिकारी तीर थो हणेसि त हू त हरण सम्झी तीर हयो आई न, अॻियां जेॾी महिल अचे थो ॾिसे त हे त कृष्ण भॻवानु आहे, त ॾाढो रोएसि थो, पेरनि में किरी चएसि थो मूंखे माफ़ कजांइ, भई मूंखां एॾी वॾी ग़लती कीअं थी वई, मां त हरण सम्झी करे ऐं तीर हयो। कृष्ण भॻवान खे पेर में पदम हो त हिन हरण जी अखि सम्झी हुआ। त कृष्ण भॻवान तो चएसि त तूं चिंता न कर, तो जेको कयो आहे उहो बराबरि ई कयो अथई ऐं मां ई करायो थी मैं तोखां। चईसि इहो कीअं? चईसि कर्म जो भोग त मूंखे बि ॾियणो आहे न, मां ई सभिनी खे सेखारियां थो, धर्म जो पायो भई मां विझण आयो आहियां हिते, त जीअं ॿियनि खे चवां थो कर्म भोगणो पवंदव तीअं मूंखे बि भोगणो पवंदो। चईसि भॻवान इहो छा थो ॻाल्हाए, तोखे वरी कहिड़ो कर्म भोग? त चईसि त्रेता युग में मां राम हुअसि ऐं तूं ऐं बाली सुग्रीव जो भाउ, त मां तोखे तीर हयो पुठियां लिकी करे, त उहो त मूंखे कर्म भोग ॾियणो हो, इन करे मां इहा लीला रचाई जो तो मूंखे अॼु तीर हयो, तूं मुंहिंजे तीर सां भई मरी वियो आहीं त अॼु मां तुंहिंजे तीर सां भई वेंदो। हाणे मूंखे जेको करिणो हो, मां जंहिंजे लाइ हिते आयो हुउसि, जंहिंजे लाइ मां मानुष जनम वठी हिते अवतार धारे आयोसि, उहो मुंहिंजो कमु हाणे पूरो थियो, हाणे मां वञा थो, तूं भई चिंता न कर त मुंहिंजे तीर सां कृष्ण पियो, इहो कराइण वारो बि मां ई हो। भॻवान पाण ते बि शराप खया आहिनि,
उनखे बि चए थो अॼु माता गांधारीअ जो श्राप भई पूरो थियो। लखे माण्हू गॾिजी तुंहिंजो मुक़ाबिलो कनि, पर जेकॾहिं तोखे भॻवान जो भरवसो आहे त डपु न करणु खपई, छो त ईश्वर त सर्व शक्तिवान आहे ऐं उनजे अॻियां सभु निबल आहिनि। सभु निबल आहिनि, हू सर्व शक्तिवान आहे। भले लखे माण्हू असांजे मथां हमिलो कनि, पर असांखे जे ईश्वर ते पक आहे त हू असांजी मदद कंदो। हू पोइ लखे माण्हू बि असांजो कुझु बि बिगाड़े न सघंदा, असांजो वार विंगो बि न करे सघंदा पोइ। पर एॾी जॾहिं पक हुजणु खपे न, असां 4 माण्हू साम्हूं ॾिसंदासीं त चवंदासीं मां अकेली आहियां, कीअं पहुचंदमि। हुनखे गॾु ॾिसूं ई कोन था त हू परमात्मा मूंसां गॾु आहे, जिते किथे जिते वेंदसि उते हू आहे। ऐं हू त ग़ैबी मदद करे थो सघे न, हुनखे को साम्हूं अचण जो थोरी ज़रूरु आहे। हू किथे बि वेठो हुजे, कंहिंजे बि हथां हू कराए थो सघे, छो सभिनी में उहो आहे। तूं कंहिंजी बि बुराई न कर ऐं न सोच त पोइ तोखे नेकी प्राप्त थींदी। कंहिंजी बि बुराई कर बि न, पर वरी सोच बि न, त तोखे नेकी प्राप्त थींदी। असां अंदर में पिया ॿियनि जा घाट घड़ियूं, हीअ अहिड़ी आहे, हीअ अहिड़ी आहे, हीअ अहिड़ी आहे, त असांजी भलाई वरी कीअं थींदी। असांजो भलो को थी, ॿियनि जे बुरे करण वारे जो भलो थींदो ई कोन्हे। तंहिंखां जेतिरो थिए न ॿियनि जो बुरो न सोचूं, न को कयूं। तोखे मदद ॾियण लाइ मालिक खे दूर खां अचणो न पवंदो आहे। हू सर्वव्यापी आहे, फ़क़ति सचीअ दिलि सां खेसि यादि करणो पवंदो आहे। सची ॻाल्हि आहे, हुनखे दूर खां अचणो न पवंदो आहे, सर्वव्यापी आहे। ख़ाली सचीअ दिलि सां हुनखे यादि कनि त हू हाज़िरा हज़ूर आहे, हू वेठो ई आहे जिते किथे। पर असांखे अहिड़ी अलाए छो सची भावना ई नथी पैदा थिए। बाक़ी जेॾी महिल बि पुकारियूंसि त हू अची थो वञे। सभिनी दुखनि जी दवा प्रभुअ दर निमरता सां प्रार्थना करणु आहे। सभिनी दुखनि जी दवा निमरता सां प्रार्थना, सभु दुख लही वञनि, निमाणा थी वञूं बसि असां। धनवान जो ॿाहिरियों ठाठ बाट ॾिसी खेसि सुखी न सम्झ, उनखे बि अंदरि चिंता जो गुणो लॻल आहे, जेको अनाज वांगुरु खेसि खोखलो करे रहियो आहे। सची ॻाल्हि आहे न, ॿाहिरां धनवान जो ठाठ ॾिसी असां ईअं न सम्झूं त हे सुखी आहे। हुनखे बि चए थो अंदरि गुणो लॻल हूंदो आहे। ऐं इहो त अॻु में तव्हांजो ॿुधल हूंदो, जो गुरू नानक ऐं बालो मर्दान, उहो ॿुधायांव कान थी, पर चवंदा आहिनि ॾिठल अखियुनि सां ॾिठल ॻाल्हि बि सची न हूंदी अथव। केॾी केॾी महिल ॿुधल ते त विश्वास कजे ई न, इहो हिन में ईंदो आहे। कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधे त उन ते विश्वास न करे छॾ, ऐं न को उहा वरी ॿियनि खे ॿुधाए, उहा फैलाए बि न ॻाल्हि, छो जो तोखे कहिड़ी ख़बर त उहा सची आहे। ॿुधल ॻाल्हि ते त न ज कयूं, पर का ॾिठल अखियुनि सां ॾिसंदे हूंदे बि ॻाल्हि सची न हूंदी अथव। इहो बि मां अॻु में ॿुधायो थी मां। हिकु संत नदीअ जे किनारे ते भक्ति पियो करे, त जेॾी महिल ईअं अखि खोलियईं त ईअं परियां नज़र पियसि त हिकु नौजवान छोकिरो
हिकु स्त्रीअ जे गोद में सुम्हियो पियो, हथ में दारूअ जी बोतल हुअसि। त संत पियो चए त छा ज़मानो अची वियो आहे, ऐं ॾिस त सही शर्म ई कोन अथसि, स्त्रीअ जे गोद में सुम्हियो पियो आहे ऐं दारूअ जी बोतल अथसि, उहा पियो थो पीए। अलाए भई कहिड़ो कर्म पियो थो करे, किथे भोॻींदो, कर्म त कंहिंखे छॾींदो कोन, माना अलाए छा छा चई वियो। अञा हे सोचे ई पियो इहो हुन जे बारे में त नंदीअ मां आवाज़ पियो अचे, बचाओ बचाओ बचाओ। संत बि ॿुधो, ॾिठई कोई भई ॿुॾे थो माण्हू, चए थो हाणे ॿुॾे थो त इन जो कर्म अहिड़ो करे आयो हूंदो, मां छा कयांसि। वेही थो रहे अखियूं ॿुटे। ऐं हुन नौजवान जेको छोकिरो वेठो नी सुम्हियो पियो, उहो उथी ऐं नंदीअ में टपो ॾेई ऐं हुनखे बचाए आयो माण्हूअ खे। त हू संत तो चए त कहिड़ो माण्हू आहे, हिनखे छा चवां, सुठो चवांसि की न ख़राबु चवांसि। हींअर अञा अहिड़ा कर्म पियो करे, स्त्रीअ जे गोद में सुम्हियो पियो, दारू पियो पीए, ऐं हींअर वरी भई रड़ आई बचायो बचायो, त रड़ त मां बि ॿुधी ऐं ॾिसण बि अचे पियो त कोई ॿुॾे थो, त मां न वियुसि संत थी करे, मां हुनखे न बचायो ऐं हे हुनखे बचाए आयो, त हिनखे मां छा सम्झां, छा चवांसि। चए थो हाणे त इन खां पुछां, वञेसि थो अॻियां, चएसि थो बचा इहो त ॿुधाए त तूं केरु आहे। हींअर अञा ॾिठो माए त तूं स्त्रीअ जे गोद में सुम्हियो पियो ऐं दारू पियो पीए, ऐं वरी हुनजी रड़ आई बचायो बचायो, त मां न वियुसि, तूं वञी हुनखे बचाए आहीं, आख़िर तूं आहीं केरु। त चएसि थो बाबा मां साधारण इंसान ई आहियां, तव्हां वांगुरु संत कोन आहियां, तव्हां त वॾा संत आहियो, मां संत कोन आहियां, पर तव्हां जेको ॾिठो न स्त्रीअ जे गोद में, त इहा स्त्री मुंहिंजी माता आहे। मां वियोसि विलायत कमाइण, 2 सालनि खां पोइ आयो आहियां। मां माउ खे नियापो मोकिलियो, भई मां अची वियो आहियां, हिन टाइम ते घर पहुचंदुसि, त मुंहिंजी माउ इहो विछोड़ो एतिरो बि न सही सघी, जेसि ताईं घर पहुचे तेसि ताईं मां वञी पुट सां मिलां। ऐं हीअ दारूअ जी बोतल जेका ॾिठई न, इन में पाणी हो सादो, मां जेको पियां पियो, तकड़ तकड़ में मुंहिंजे माउ खे ॿी काई बोतल हथु कान आई, त इहा दारूअ जे बोतल में पाणी विझी ऐं खणी आई। पोइ त ॾिठई त हुनजी रड़ आई बचायो बचायो, त मां वियुसि हुनखे बचाए आयसि। चईंसि रड़ त मां बि ॿुधी, पर मां संत थी करे मां न वियुसि हुनखे बचाइण, तूं वे, तॾहिं मां तोखां पुछां पियो। मां जेको तोखे परियां ॾिसां पियो, त मां अलाए केॾो त तुंहिंजे लाइ ॻाल्हाए वियुसि, त अहिड़ो आहे, हीअं हिते भोॻींदो, हूअं भोॻ ॾियणो पवंदुसि, हीअं कंदो, पर आई स्त्रीअ जे माना पाण बि ईअं आहियूं, कंहिंखे ॾिसंदा आहियूं त चवनि था ॿुधल ॻाल्हि ते त विश्वास असुली न कयो, पर केॾी महिल ॾिसो न त बि उहो सोचियो त इहा ॻाल्हि सही हूंदी की न। हू माउ जे गोद में सुम्हियो पियो ऐं हुन त अलाए छा छा सोचे वरितो, त संत थी बि हुनखे भोॻणो पवंदो न। पोइ त ॾाढो पछताए पियो, चए पियो मां संत थी करे बि एॾो छो सोचियो, मां त अखियूं बूटे पंहिंजे भक्तीअ में वेठो हुजां न, मुंहिंजो ध्यानु हेॾे छो वियो। त ख़ाली अखियूं बूटे वेहण खे भक्ति न चइबी आहे। घर छॾे अची बसि ॿाहिरि वियूं, उहा भक्ति न थींदी आहे।
गुण खपनि, निम्रता, प्रेम, सच्चाई। कंहिंखे अॻिते वधंदो ॾिसी ख़ुशि थींदे त प्रभु तोखे बि अॻिते वधाईंदो। सची ॻाल्हि आहे नी, कंहिंखे अॻिते वधंदो ॾिसी ख़ुशि थियूं त असांखे प्रभु वधाए। असां साड़ ऐं वेर रखंदासीं त असां अॻिते कीअं वधंदासीं। ऐं उहो त आहे ज, ख़ासि करे लेडीस में वधीक हूंदो आहे साड़। साड़ न कयूं, ख़ुशि थियूं, भले ॿिया अॻिते वधनि, उन्हनि जे पुठियां असांखे बि साईं वधाईंदो। जेतो तूं बि ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थींदे नी त तोखे प्रभु वधाईंदो। तूं ईश्वर जी अंश आहीं। जेकॾहिं तो में भॻतीअ जा गुण आहिनि त पोइ दुनिया जा खणी केतिरा बि ॾुख अचनि त तोखे पंहिंजो असरु कीअं ॾेखारे सघंदा। तूं ईश्वर जी अंश आहीं। जेकॾहिं तो में भॻतीअ जा गुण आहिनि त पोइ दुनिया जा खणी केतिरा बि दुख अचनि त तोखे पंहिंजो असरु कीअं ॾेखारे सघंदा। भॻतीअ जा गुण जो हूंदा त उते दुख बि सघंदा छा। पोइ केतिरा बि दुख अचनि जे तूं पंहिंजो असरु पोइ ॾेखारे ई न सघंदई। हुजनि न भॻतीअ जा गुण हुजनि असांखे, ख़ाली माण्हुनि जे ॾेखावे लाइ अखियूं उते वेही न रहूं। गुण पैदा जीअं कल्ह ॿुधायोमांव नी, दुख ऐं भॻवानु गॾु ईंदा आहिनि। पोइ जंहिंजी नज़र जंहिं ते पए, असांजी दुख ते थी पए त दुख अचनि था, वेड़े था वञनि ऐं भॻवानु हली थो वञे। जंहिंजी भॻवान ते नज़र पवंदी त उन्हनि वटि भॻवानु ईंदो त दुख हली वेंदो। पंहिंजी इच्छा खे प्रभुअ जे मौज में लीन करे छॾ ऐं ईअं चओ, जो तुझ भावे साई भली कार। पंहिंजी इच्छा खे प्रभुअ में लीन करे छॾ, जो तुझ भावे साई भली कार। जेको उहो करे उहो असांखे सुठो लॻणु खपे, मिठो लॻणु खपे। असां पंहिंजूं इच्छाऊं ई पूरियूं नथियूं थियनि, इच्छाउनि में गर्क थी विया आहियूं। सुख त पंहिंजे अंदरि आहे, सुठियुनि जॻहियुनि में या सुठनि शहरनि में न आहे। न आहे, जॻहियूं केतिरियूं बि सुठियूं हुजनि, अंदर में जो सुख न हुजे त जॻहियूं छा कंदियूं। अंदर में सुख आहे त झूपड़ीअ में बि सुख आहे। संतनि त ईअं ॼातो आहे न, अंदर में सुख ॻोल्हे उन्हनि लधो आहे, पोइ जिते बि वेठा हुजनि। अॻे थोरी हेॾा सुख हूंदा हुआ। माता जन साईं जन पाण ॾिठासीं त एॾियूं सहूलियतूं हूंदियूं हुयूं छा। मां त चवां थी कॾहिं वठण त न वियासीं, पर रिज़र्वेशन बि कोन कराए ॾींदा हुआसीं, लोकल दॿे में ईंदा हुआ। एॾा पाण खे शरीर खे कष्ट ॾेई ऐं प्रेमियुनि जो भलो करण ईंदा हुआ। गाॾियूं बि अॻे हू कोयलनि वारियूं, हींअर त ॾाढियूं सहूलियतूं आहिनि असांखे। जिते वञिणो हुजे त फटाफट पहुची था वञूं। चोला ॿुधायो, हा, चवंदासीं साईं सुभायो त चवंदा न, क़ीमत राय जी अमानत पाण ई ईश्वरी सुबी ॾींदी। हा, न न ईश्वरी सुबंदी हुअसि।
सुबह मूंखे चोला सिबी ॾिठी आहे त हिन खे पुटु ॼमे न सुबह पैसो बि कोन ख़र्चींदा जन अंतर्यामीअ जी अमानत आहे अंतर्यामीअ जी इन मां कीअं खणा हिकु दफ़ो ॿुधायोमांव न जुती फाटी पई आहिनि त दादी चवंसि था त साईं जुती अहिड़ी फाटल छो था पायो ऐं ॻंढाए ॾियूं त चईंसि हा त असांजो काको वठी पियो वञेसि काका वरियल दास सभु कमु कंदा हुआ त वठी पिया वञनिसि त दादीअ खे था चवनि ओ सुंदरी चईंसि जी साईं चईंसि पोइ जुती ॻंढाइण जा पैसा अंतर्यामीअ जा खां कढां त चईंसि न साईं जेको वठी हलंदो उहो पंहिंजा कढंदो तव्हां छो था पैसा कढो हा माना मुंहिंजो कुझु आहे ई कोन सभु उन जो चोले जा पैसा मिलंदासीं न त लिखंदा बुक में त 100 रुपया चोले जा अंतर्यामीअ खे मिलिया इहो त असां अखियुनि सां ॾिठोसीं लिखंदा हुआ अॻे 100 रुपया त माना ॾाढी वॾी ॻाल्हि थी पवंदी हुई एॾी माना सच्चाई अॼुकल्ह किथे आहे चवंदा मां आहियां ई कोन त वरी मुंहिंजो छा जो असां चवंदासीं साईं त साईं असांखे कुटिया ठाराए ॾियो न पंहिंजी कुटिया हुजे त सत्संग हुते कयूं न न न इहा कुटिया डाइट ॾियो कुटिया में झगड़ा कुटिया में झगड़ा हा ईअं चवंदा कुटिया में जहिड़ा झगड़ा अंतर्यामी आहे न हिनखे खपे ई न केतिरा माण्हू नेकीअ जे राह ते हलणु शुरू त कंदा आहिनि पर उन जे पुठियां संसार जी जेका इज़त वॾाई ऐं धन ईंदो आहे सो खेसि ऊंदहि जे तरफ़ ढीले वेंदो आहे तंहिं करे जंहिंखे सतगुरनि जी शरण प्राप्त थी चुकी आहे उहे ई मज़बूतीअ सां नेक राह ते हली सघंदा आहिनि छाकाणि त उहे इज़त या धन सभु मालिक जे अर्पण कंदा वेंदा आहिनि इहो ई वचन सभु उन जे अर्पण करे छॾीनि बाक़ी जेके धन वॾाई इज़त घुरंदा त उहे पोइ मंज़िल ते पहुची न सघंदा उहे ऊंदहि ॾे हली वेंदा जंहिंखे पंहिंजे मान इज़त जी न पई आहे सतगुरनि जी शरण सचीअ दिलि सां जंहिं वरिती आहे उहे पार पहुची वेंदा प्रेमी प्रीतम जे हिक ई कृपा दृष्टिअ तां टिनी लोकनि जो सुख कुर्बान करे छॾींदो आहे टिनी लोकनि जो सुख हुनजे कृपा दृष्टिअ तां कुर्बान करे छॾणु खपे हुनजी कृपा दृष्टि एॾी वॾी आहे चवंदा आहिनि हिकु पासे हुनजी कृपा हुजे ॿिए पासे टिनी लोकनि जो राज हुजे न त तूं कृपा खणिजांइ टिनी लोकनि जे राज में एॾो सुख कोन्हे जेतिरो न कृपा में भरियल आहे सतगुरनि जहिड़ो दयालु ॿियो को बि कोन्हे हू शरण में आयल जीवन जा लोक परलोक ॿई संवारे छॾींदा आहिनि सची ॻाल्हि आहे न शरण में जेको वञे हुनजो लोक परलोक ॿई संवारे छॾे जेको शरण में पर वञे हुनजे उहो अहिड़ो दयालु आहे जेको सतगुरनि जहिड़ो दयालु आहे ई कोन केरु हिकु दफ़ो माता यशोदा जमुना ते ॾीओ कोन ॿारींदा आहियूं ॾीआ ॿारे ऐं तारे पई हींअर बि हरिद्वार हलंदा आहियूं त तारींदा आहियूं त उहा ॾीआ ॿारे ऐं
ईअं विझंदी पई वञे जमुना में, त होॾां ॿिए पासे कृष्ण भॻवानु लकड़ीअ सां खणंदो पियो वञे ॾिया। त हुन माता यशोदा घड़ी खनि रखी ऐं ॾिठई त चएसि थी त कान्हा हे तूं छा थो करे, मां ॾिया ॿारे जमुना में विझां पई थी त तरनि, त तूं ॾिया खणी ऐं हिन में अंदरि विझंदो थो वञे, पाण खणंदो पियो वञे ॾिया। त चयईंसि माता मां छा कयां, मुंहिंजो पिरन कयल आहे, बिरद आहे मुंहिंजे जेके शरण में ईंदा उन्हनि खे मां बचाए वठंदमि, तूं उन्हनि खे ॿोड़ण पई चाहे जमुना में, त मां हे मूॾे था अचनि त मां खणी थो वठां। त भगत बि जेके मूं वटि ईंदा उहे बची वेंदा। हा तारण बिरद आहे मुंहिंजो भई, बचाइण। पूरन रूहानी सतगुरनि जो जीवन परोपकार ऐं सहनशीलता जो साक्षात मिसाल हूंदो आहे। जीवन खे सत मार्ग ते लॻाइण लाइ हू ॾींहं राति लॻल रहंदा आहिनि। पूरन सतगुरु जेके हूंदा आहिनि ॾींहं राति पंहिंजे प्रेमियुनि खे तारण में लॻल हूंदा आहिनि। उन्हनि जो बिरद आहे, जेको उन्हनि जे शरण में वञे उहो तरी वञे। उन्हनि जी ॾींहं राति चए थो इहा ई महिनत कंदा आहिनि। बोलो सतगुरु देव भगवान की जय। मुंहिंजा काम लया रमला, मुंहिंजा काम लया रमला, बेड़ी मुंहिंजी बेड़ी सबजी पाए लॻाए, मुंहिंजा काम लया रमला, मुंहिंजा काम लया रमला। मुंहिंजे सुखने जो सागर आई, तूं ही दाता दामन आई, मुंहिंजे सुखने जो सागर आई, तूं ही मुंहिंजी मुर्द बना, मुंहिंजा काम लया रमला, मुंहिंजा काम लया रमला। बेड़ी मुंहिंजी बेड़ी सबजी पाए लॻाए, मुंहिंजा काम लया रमला, मुंहिंजा काम लया रमला। आयो आया तुंहिंजे दुआ
मुंहिंजा कामिल यार मला बेड़ी मुंहिंजी बेड़ी सबजी पार लॻाए मुंहिंजा कामिल यार मला मुंहिंजा कामिल यार हरदम हाजिर आई हो नैना राम साईं हरदम हाजिर आई हो लाला राज साईं लखे रूप तुंहिंजा सारे रूप तुंहिंजा आईने रूप तुंहिंजा लखे रूप तुंहिंजा सारे रूप तुंहिंजा आईने रूप तुंहिंजा हरदम हाजिर आई हो नैना राम साईं हरदम हाजिर आई हो लाला राज साईं आई गंगा जो पाणी आई वेदन जी वाणी आई गंगा जो पाणी आई सब ताणी आई हरदम हाजिर आई हो नैना राम साईं हरदम हाजिर आई हो लाला राज साईं फकीर आई काटे अमीर आई वीरन जो पीर आई काटे फकीर आई काटे अमीर आई वीरन जो पीर आई हरदम हाजिर आई हो नैना राम साईं हरदम हाजिर आई हो लाला राज आई